गुज़िरियल साल भारत में खेॾियल वनडे वर्ल्ड कप में पाकिस्तान टीम जी बदतरीन कारकर्दगी खां पोइ पीसीबी फौरी तौर ते एक्शन वठंदे कप्तान ऐं वींदे कोचिंग स्टाफ ताईं वॾे पैमाने ते फेरफार कई। परॾेही कोचिंग जे कम जे तरीक़ेकार में गैर मुतमइन पीसीबी इंतज़ामिया पारां मुल्क जे अॻूणनि क्रिकेटरनि खे मुख़्तलिफ़ ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वयूं। टेस्ट ऐं टी20 क्रिकेट लाइ नवां कप्तान मुक़रर कया विया, पर उन बावजूदि पाकिस्तान जी शिकस्तुनि जी तारीख़ डिघी थींदी पई वञे। पाकिस्तान क्रिकेट टीम आख़िरी 12 आलमी मुक़ाबलनि मंझां 10 हाराए चुकी आहे। ग्रीन शर्ट्स खे ऑस्ट्रेलिया में 3 टेस्ट मैचूं हाराइण खां पोइ न्यूज़ीलैंड में बि ॿिन्ही टी20 मैचनि में शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पियो, जंहिंखां पोइ न्यूज़ीलैंड में मौजूदु पाकिस्तानी टीम ऐं नई इंतज़ामिया विच में बि माहौल ठीकु न हुजण जूं ख़बरूं गर्दिश करे रहियूं हुयूं। पाकिस्तान क्रिकेट टीम जे डायरेक्टर मोहम्मद हफ़ीज़ जे सख़्त रवैये सबबि रांदीगर परेशान ऐं नाख़ुशि आहिनि। सीनियर रांदीगरनि ऐं डायरेक्टर विच में लाॻापा सुठा न आहिनि। ज़िम्मेवार ज़रियनि जो चवणु आहे त शाहीन आफ़रीदी, शादाब ख़ान, आज़म ख़ान समेत कुझु रांदीगरनि दुबईअ में महांगी लीग IL T20 लाइ NOC जी घुर कई हुई, जेका जारी कई वई आहे, पर कुझु वॾनि क्रिकेटरनि बांग्लादेश प्रीमियर लीग लाइ बि NOC घुरी हुई, जंहिं सबबि मोहम्मद हफ़ीज़ ॿुॾतर जो शिकार आहे ऐं रांदीगरनि जा मुआहिदा ख़तरे में पइजी विया आहिनि। मोहम्मद हफ़ीज़ जी डिघियुनि तक़रीरुनि ऐं इजलासनि मां बि सीनियर रांदीगर ख़ुशि न आहिनि। रांदीगरनि जो चवणु आहे त हू गैर ज़रूरी मुदाख़लत ऐं रोक टोक करे रहियो आहे, जंहिं करे टीम जो माहौल ख़राब थी रहियो आहे। ॿिए पासे पाकिस्तान टीम इंतज़ामिया ऐं पीसीबी मीडिया ऐं सोशल मीडिया ते गर्दिश कंदड़ ख़बरुनि खे बेबुनियाद करार ॾिनो आहे। टीम ज़रियनि जो चवणु आहे त अञा छिकताण शुरूआती मरहले में आहे, पर अॻिते वञी मामला वधीक ख़राब थी सघनि था।